बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लकड़ा लाए सुख मसुता मुसीड़ो आहे खावड़न के फंद जो अॻिते असांजी हिकिड़ी सादी तकरीर जेका आहे लाल लाइन न्यूज़ जी टीम जे दोस्तनि तरफ़ां रखी वई आहे। असां उनजो बाक़ाइदे आगाज़ करण लाइ सभ खां पहिरियों ई ज़फ़र साईं जीअं त आउं ज़फ़र चइबुमि कला जे अंदरि मुंहिंजी जेकी 18 खां 20 साल जी साफ़त मुख़्तलिफ़ अख़बारनि ऐं टीवी चैनलनि में ऐं उन खां पोइ हिन वक़्तु मूं हितां खां लाड़ जी जेकी आवाम आहे लाड़ जो जेको खितो आहे उन जे तर्जुमानी जे लाइ ऐं उन्हनि जा जेके मसइला आहिनि उहे अॻिते आणण जे लाइ मूं लाड़ लाइन न्यूज़ जेको आहे हिकु रेड टीवी चैनल जेको आहे उहो ठाहियो आहे ऐं उन सां जेको आहे मूं वटि हिकिड़ी टीम आहे बाक़ाइदा ऐं असां उन में इंशाअल्लाह हितां जी जेकी आवाम आहे जेकी पोइते पियल आवाम आहे पुठिते पियल ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जो आवाज़ जेके फ़नकार आहिनि हेठि जेके आहिनि हेठि तबिके ते उन्हनि जो आवाज़ु ॾींदो आहे उन्हनि खे मथे खणी अचनि ऐं उन्हनि खे कवरेज ॾियनि नंढा मलाखड़ा मलो दरगाहनि जा प्रोग्राम ऐं मेला ऐं उन खां अलावा जेको सकाफ़त आहे लाड़ जा पेरू आहिनि लाड़ पट में जेको हिन वक़्तु जेको कलर आहे सभिनि जो पाणी जेको आहे उहो सेम करे वियो आहे उन ते इंशाअल्लाह उन खां पोइ हितां जेके निकिरंदड़ ॿियार जूं पहाड़ आहे ॿियार जे वण जी नसलकशी आहे ऐं उन खां पोइ ॿियूं जेके हिते पखियुनि जी नसलकशी आहे जानवरनि जी नसलकशी आहे उन ते इंशाअल्लाह ही चैनल भरपूर कवरेज ॾींदो ऐं इंशाअल्लाह आउं इहो अर्ज़ु थो कयां त हिन चैनल खे आउं ईअं हलाईंदुसि हिन में का न मज़हब आहे न हिन में का सियासत आहे न का शइ आहे बिल्कुलु इंसान जी ख़िदमत इंसान ज़ात जी ख़िदमत ग़रीब मज़लूम जी ख़िदमत कंदी ऐं इंशाअल्लाह मज़लूम आवाम सां गॾु रहंदासीं। सदाईं पोइते पियल ऐं बिछड़ियल इलाइक़ो आहे जंहिंमें काफ़ी मसाइल आहिनि जिन जी का बि कॾहिं रोशनाई नथी थिए। इन्हनि लाइ हिननि क़दम जी हिमत अफ़ज़ाई कयूं था ऐं हिननि जे हिन क़दम जी साराह कयूं था अॻिते हली इंशाअल्लाह अञा परवान असांजो लाड़ खितो जेको आहे सॼी समूरी सिंध मां जेके अची खणी चवंदासीं त अज़ीम आहे। हिते हर उहा शइ थिए थी जेके ॿियनि सूबे जे ॿियनि हिसनि में कोन थी थिए पर हिते बदकिस्मती इहो आहे जेको सो हितां जे आवाम खे सदाईं टुकड़ियो वियो आहे ऐं तव्हां ॾिसो रोड ॾिसो गलियूं ॾिसो अहिड़ा काफ़ी कुझु मसइला आहिनि जेके सदाईं आवाम घोड़ा करे थो अदालत पोइ हिननि दोस्तनि इहे सभु शयूं मद्देनज़र रखी जेको लाड़ न्यूज़ लाइन न्यूज़ जेको चैनल हिन तारीफ़ करायो आहे असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं इहो ई दोस्तनि मां उमेदु रखंदासीं त हितां जी आवाम जी भरपूर ज़फ़र साहब तमामु बहितरीन क़दम खयो आहे छाकाणि त तलार ख़ुसूसन तहको तलार तमामु घणो पोइते उन में ई हिकिड़ो लाइन न्यूज़ जेको हिन मुतारिफ़ करायो आहे असीं हिन मां उमेद था रखूं त हीअ मज़लूमनि जी ग़रीबनि जी ऐं हिते जे मसइलनि ते तमामु बहितरीन नमूने ऐं बग़ैर के ग़ैर सियासी बुनियादनि ते पंहिंजी जेको पढ़ाइण में घणी ख़ुशी थी असांजे तलहार जो मिस्टर ज़फ़र चइबो था त इहो चैनल माण्हू खणी आयो आहे लाड़ लाइन जे नाले सां ऐं मुबारक आहिनि सॼी टीम खे ऐं ख़ुशख़बरी आहे तलहार वारनि लाइ त हाणे को कमु वञी सवलो थींदो ॿ छोकिरा पहिरीं असांजा हुआ हिननि सुठो कमु पिया कयो पर उहो मजबूर आहे चैनल ते हाणे असांजो पंहिंजो हिकिड़ो चैनल निकितो आहे जहिड़ो त तलहार वारनि जो न पर लाड़ सॼे जो जेका बि मसइला हुआ सभु इंशाअल्लाह भई हल कंदा ऐं पुराणो साथ बि आहे असांखे तमामु घणी उमेदु आहे। ज़फ़र साहब पहिरीं ॻाल्हि इहा आहे जो असांजे तलार जो खज़ानची आहे ऐं तलार जी साफ़ ॾेई रहियो आहे असां पहिरीं त ज़फ़र साहब खे इहा जसदा ॾियूं तमामु थोरे टाइम में जेको आहे हिकिड़ो अहिड़ो सुठो ऐं बहितरीन इदारो तलार वासियुनि लाइ ठाहियो आहे रुॻो तलार वासियुनि लाइ न बल्कि पूरे लाड़ ज़िले बदीन जे लाइ ठाहियो आहे। असीं उमेद था करियूं त तलार समेत लाड़ लाइन न्यूज़
ज़िले पदीन जी आवाम लाइ हिकु बहितरीन ऐं मज़बूत मोर्चो साबित थींदो। खुलियो आहे अदा ज़फ़र टीमू साहिबु उहो बहितरीन क़दम आहे, सुठो क़दम आहे ऐं उमेद था करियूं त ही सिलसिलो बाज़फ़र अॻियां खणी हलंदो ऐं सुठे तरीक़े सां बहितरीन तरीक़े सां पंहिंजी बहितरीन टीम जेको अदो आहे जो नालो छा राज राठौड़ इहा तो यूपी आहे जो नालो कोन थो अचे मूंखे जो बहरहाल इन्हनि सां गॾिजी करे जेका टीम हिननि जोड़ी आहे इहा समशा सुठी ऐं बहितरीन टीम आहे। अला कंदो त असांजी दुआऊं ऐं मुबारकबाद ॾियां थो असांजे भाउ सीनियर साथी ऐं ज़फ़र सिंहो जंहिं हिकु तलार शहर जे लाइ ऐं पसंदीदाई जे लाइ पूरो चैनल मुतारफ़ करायो आहे लाल लाइन ऐं जेके तलार जा मसइला आहिनि असांखां उहे लिखियलु छिपियलु कोन्हे ऐं असां गॾिजी हिकिड़ो प्लेटफार्म हो असांजो, असां पंहिंजे प्लेटफार्म जे हिसाब सां तलार जा जेके मसइला आहिनि उहे आला ऐवाननि ताईं पहुचाया आहिनि ऐं असीं वक़्तन फ़वक़्तन उहे पहुचायूं पिया। अॼोकी जॻह तकरीब रखी वई आहे, इन तकरीब जे लाइ आउं सभिनी दोस्तनि जो थोराईंदो आहियां जिन असांखे इन प्रोग्राम में शिरकत जी दावत ॾिनी, ख़ासि करे ज़फ़र थिबो आहे ऐं प्रेस क्लब जा जेके दोस्त आहिनि ऐं इंशाल्लाह हीउ जेको लाल लाइन आहे जेको मज़लूमनि जो आवाज़ बणिबो ऐं तलार शहर ऐं पसंदीदा जा जेके मसइला आहिनि उहे आला ऐवाननि ताईं पहुचाइण में मदद। जहां के जो मुबारक असीं तका